सिंध जेका पंहिंजी तारीख़ी वरसनि ऐं क़दीमी माॻनि जे करे दुनिया जे ॻोल्हे ते तहज़ीबी ऐं सक़ाफ़ती धरती तौरु सुञाती वञे थी। सिंध मुहिन जे दड़े खां वठी मकलीअ जे शहर ख़ामोशा ताईं अहिड़नि तारीख़ी वरसनि जी मालिक आहे जंहिंखे दुनिया जा माण्हू कॾहिं बि विसारे नथा सघनि। मकलीअ जे हिन शहर ख़ामोशा में सिंध जी पूरी तारीख़ दफ़न थियल आहे, जंहिंमें जाम निज़ामुद्दीन खां वठी सिंध जे सूर्य दुले दरिया खान ताईं अरगूननि खां वठी कुरखाननि समन सूमरनि। It was very interesting and very hot, but we want to come back to this place because it's a beautiful place. I highly recommend to everybody come to Makli. मकली कब्रिस्तान जेको एशिया जो सभ खां वॾो कब्रिस्तान हुजण सां गॾु दुनिया जो टियों वॾो कब्रिस्तान आहे। मकलीअ जे हिन तारीख़ी माॻ ते न रुॻो सिंध जी तारीख़ दफ़न थियल आहे, पर हिन कब्रिस्तान में अॼुकल्ह पुराणे दौर जा मुक़बरा चिटसालीअ जो बेमिसाल ओञाण आहिनि। जेकी टूरिस्ट जे लाइ फैसिलिटियूं हुयूं उन्हनि खे फर्स्ट प्रायोरिटी रखंदे पहिरियां मां उन्हनि जो इहो ई कयो त जेके असांजी शटलूं हुयूं, टूरिस्ट शटलूं, इलेक्ट्रॉनिक शटल्स आहिनि, उन्हनि खे मां तक़रीबन एक्टिव कयुमि। उन्हनि में जूं बैटरियूं, टायर वग़ैरह उहे एक्टिव थी वियूं। उनखां पोइ जेके असां वटि हिते रेस्ट हाउसिस आहिनि उनखे असां रन कयोसीं। उहे रेस्ट हाउसिस रन आहिनि ऐं प्लस में पाणीअ जी सहूलियत पूरी मकली में आहे। जीअं त असांजी हिते कैंपस ते आहे, ॿी जेका मेन गेट असांजी नई ठहे पई उनखां असांजी पाणी वाटर टैंक लॻल आहे। हिते असांजा वाटर डिस्पेंसर्स पिया आहिनि, प्लस में हिते असां वटि ॿ वॾा हॉल आहिनि जंहिंमें VIP हॉल आहिनि, जंहिंमें हिकु त मां वेठो आहियां, इहो हॉल आहे, ॿियो असांजो होॾो डाइनिंग हॉल बि आहे ऐं ॿियो बि हॉल आहे। ऐं तक़रीबन 4 खां 5 रूम असां वटि आहिनि अवेलेबल, एमरजेंसी रूम्स आहिनि जेके जेकॾहिं कंहिं फैमिली जो ख़ुदा न ख़ास्ता लेट थी वञे, टूरिस्ट फैमिली या फॉरेनर अचे पियो त उहे बि असां वटि आहिनि। ऐं वाशरूम 7 खां 8 असां वटि वाशरूम्स आहिनि जेके टूरिस्ट लाइ अवेलेबल हूंदा आहिनि। टूरिस्ट जेके साइट जे लाइ, जीअं असांजी वर्ल्ड हेरिटेज साइट आहे त जेकी टूरिस्ट खे फैसिलिटियूं खपनि उहे असां वटि मौजूदु आहिनि। उन्हनि मुक़बरनि जे दीवारनि में इस्तेमालु थियल पथर ते चिटसाली ऐं क़ुरानी आयतनि जी लिखत मां लॻे थो त ठटो आगाटे ज़माने में न रुॻो सोटी कपिड़े जो मर्कज़ रहियो आहे, पर हितां जा माण्हू उन दौर में जदीद टेक्नोलॉजी न हुजण जे बावजूदि बि कारीगरी ऐं चिटसालीअ जा माहिर हुआ। मकली जे कब्रिस्तान में मुख़्तलिफ़ बादशाहनि जे आख़िरी आरामगाहनि वारे मुक़बरनि ते थियल चिटसाली दुनिया लाइ ऐं माण्हुनि लाइ हिकु मिसाल मिलियल। मकली कब्रिस्तान जेका आहे सा तमामु असांजी हिकिड़ी वॾी हिकिड़ी तारीख़ आहे। हुन में असांजी वॾी हिकिड़ी जेको सो हिस्ट्री हुन में समायल आहे। 900 तक़रीबन 12 एकड़ ते मुश्तमिल आहे ऐं हुन में सिपह सालार आहिनि, उन में बादशाहनि जूं क़बरूं आहिनि, उन में उलमा इकराम आहिनि, उन में जंगजू आहिनि ऐं उन में जेको सो दरवेश आहिनि, इस तरह असाबी आहे, उते उन्हनि जूं क़बरूं आहिनि। हिकिड़ी वॾी हिकिड़ी तारीख़ आहे असांजी मकली एतिरी त मशहूरु आहे ऐं एॾी दुनिया जे माना क़ब्रिस्ताननि में माना हिकिड़ी वॾी ऐं मज़बूत छह पत्थर जी जेका चिटसाली आहे उते थी आहे। अहिड़ी चिटसाली किथे बि कोन्हे को। तव्हां मिर्ज़ा ईसा खान तुरखान जी क़ब्रिस्तान ॾिसो, पंहिंजो हुनजो जेको सो मज़ार ॾिसो, हुनजो जेको सो कुबो ॾिसो, या तव्हां जाम निज़ामुद्दीन जो ॾिसो ऐं तमामु हिकिड़े मज़बूत हुननि ते जेका सा पत्थर जा इहो ठाहिया आहिनि। हालांकि उनखां अॻु में समन जा जेके पहिरीं जेके आहे जेके समा अवल जेके चयो वञे थो, उन्हनि जूं काफ़ी क़बरूं जेके आहिनि सो जेके ठहियल आहिनि उनमें सिलुनि जूं ठहियल आहिनि ऐं सिल ऐं चिरोली ऐं उनजे ठहियल आहिनि। ऐं उन खां पोइ वरी हिन जूं जेके क़बरूं हाणे जेके ठहियूं आहिनि मक़सदु समन जो दौरु जेको शुरू थो थिए 1350 खां शुरू थो थिए, जेको 1550 ताईं थियल आहे। जिते दुनिया खां ईंदड़ माण्हू अहिड़ी कारीगरी ॾिसी दंग रहिजी वञनि था, उहो ई सबबु आहे जो सिंध जो ही तारीख़ी वरसो हर वक़्तु माण्हुनि जे आमद रफ़्त जो मर्कज़ रहंदो पियो अचे। मकली जे तारीख़ी माॻ ते ईंदड़ माण्हुनि लाइ आर्कियोलॉजी खाते पारां गेस्ट हाउस समेत मुख़्तलिफ़ जायुनि ते हट्स ठाहिया विया आहिनि, जिथे माण्हू घुमण फिरण खां पोइ आराम बि करे सघनि था ऐं खेनि पीअण जे पाणीअ सां गॾु घुमण लाइ शटल गाॾियुनि जो पिणु बंदोबस्तु थियल आहे, जंहिं करे घुमण लाइ ईंदड़ माण्हुनि खे कंहिं तकलीफ़ जो मुंहुं ॾिसणो नथो पवे।